अदालती खुला। मुफ्ती साहब जेकी औरत मुड़स सां रहण नथी चाहे ऐं मुड़स भी उनखे तलाक नथो ॾे त इहा औरत कोर्ट खां खुला थी वठे, छा खुला वठण सां तलाक थी वेंदी ऐं इहा औरत ॿिए मर्द सां निकाह करे सघे थी? तफ़सील सां सम्झायो। इन मसइले खे चङी तरह सम्झो। पहिरीं ॻाल्हि त इहा आहे, जॾहिं हिकिड़ो मर्द हिकिड़ी औरत सां निकाह कंदो आहे शरीयत जे मुताबिक़, त उन औरत खे तलाक ॾियण जी अथॉरिटी उन मर्द खे हासिल हूंदी आहे, सिर्फ़ उन मर्द खे। ॿिए दुनिया जे कंहिं बि मर्द खे इहा ताक़त नाहे जो उन शख़्स जी ज़ाल खे तलाक ॾेई सघे। तलाक वारी अथॉरिटी उन औरत जे मुड़स खे हासिल आहे, न कंहिं जज खे हासिल आहे, न कंहिं वकील खे हासिल आहे, न कंहिं मुफ्ती खे हासिल आहे, न कंहिं वज़ीर बादशाह खे हासिल आहे। सिर्फ़ उन मर्द खे तलाक जी अथॉरिटी मिलियल आहे। उहो तलाक ॾींदो त तलाक थींदी, वगरना तलाक न थींदी। ऐं इहा अथॉरिटी छो आहे? इन में औरत जे मथां ज़ुल्म न आहे, छो त औरत जो नान नफ़क़ो, कपिड़ा, खाधो खुराक, रिहाइश मर्द जे मथां लाज़िम आहे। मेहनत मज़दूरी करे औरत जा अखराजात पूरा करणो, बुनियादी अखराजात पूरा करणो मर्द जी ज़िम्मेदारी आहे। इन करे तलाक जी अथॉरिटी भी उन वटि आहे। ऐं उन खां बाद अदालती खुला। खुला चोबो छा खे आहे? खुला चोबो आहे जेकी औरत पंहिंजे मुड़स सां नथी रहणु चाहे, उन मुड़स खां जुदा थियण थी चाहे, त हाणे शरीयत जो तक़ाज़ो इहो आहे त उहा औरत पंहिंजे उन मुड़स खे हक़ महर वापसि मोटाए ॾे ऐं उन हक़ महर जे एवज़ उनखे चए त हाणे मूंखे तलाक ॾे। पर असांजे मुआशरे में हक़ महर जी का हैसियत ई न आहे। हालांकि शरीयत में हक़ महर हिकु वॾी अहमियत वारी शइ आहे, वॾी अहम शइ आहे। हक़ महर निकाह जी तकमील जे लाइ ज़रूरी शइ आहे। घटि में घटि जेकी मिक़दार आहे 10 दिरहम, यानी जेकी हिन ज़माने में 6-7 हज़ार, या घटि में घटि लो लेवल जेको माण्हू हूंदो, आख़िरी तबिके जो ग़रीब मिसकीन माण्हू, उहो 6-7 हज़ार ॾे। बाक़ी माण्हू पंहिंजी पोज़ीशन जे एतबार सां, माली ताक़त जे एतबार सां अदा करे। नबी सही 500 दिरहम भी ॾिना आहिनि, सहाबा 100 उठ भी ॾिना आहिनि, हज़रत साबित रज़ी अल्लाह तआला अन्हु सॼो बाग़ भी ॾिनो आहे हक़ महर में। ऐं असां छा लिखाराईंदा आहियूं? 1000 ॿ लिखी छॾ, 500 लिखी छॾ, उहे बि न आहिनि ॾियणा। जॾहिं हक़ महर बाग़ हूंदो, 100 उठ हूंदा, 2-2 तोला सोन हूंदो, त पोइ जॾहिं उहो हक़ महर औरत वापसि कंदी त मूंखे खुला ॾे, मूंखे तलाक ॾे, पोइ उनखे ॻाल्हि बि सम्झ। 6-7 हज़ार ते केरु तलाक ॾींदो आहे? केरु खुला ॾींदो आहे? त खुला जो तरीक़ो इहो आहे त मुड़स खे कुझु माल ऑफर करे या हक़ महर ऑफर करे, हक़ महर नथो, उन ते राज़ी नथो थिए त का ॿी शइ, का ॿी मिल्कियत, ज़मीन जो टुकड़ो या सोन ॾेई करे उन खां बदिले में तलाक वठे। इन खे चइबो आहे खुलो। असांजे मुआशरे में जेको रवाज आहे, औरत खे उन जे मुड़स चंबो हुयो, दामा दड़का कया, सिधो कोर्ट हली वई, मूंखे मुड़स खां तलाक खपे, अदालत उनखे सर्टिफिकेट ॾेई छॾियो त हे थी, तोखे तूं आज़ाद आहे। इन सां तलाक न थींदी आहे। या अञा बि उन जे निकाह में आहे, ॿी जॻह ते निकाह कंदी त ॿियो निकाह न थींदो, उन मां औलाद थींदी त उहा औलाद बि हराम। अदालती खुला सां तलाक न थींदी आहे। हाणे मसइलो इहो आहे त मुड़स जेकॾहिं तलाक बि नथो ॾे, खुलो बि नथो ॾे, त पोइ छा कजे? पोइ चइबो आहे 3 सूरत आहे फस्ख़ निकाह, निकाह टोड़णु। तलाक नथो ॾे, खुला बि नथो ॾे, हाणे निकाह कंहिं तरीक़े सां टोड़णो आहे, उनजी छा सूरत आहे? कीअं निकाह टोड़ाइजे? उन जे लाइ शरीयत फरमाए थी त 3 शयूं आहिनि। 3 मजबूरियुनि में औरत कोर्ट खां निकाह टोड़ाए सघे थी। 3 चङी तरह इन्हनि मजबूरियुनि खे सम्झो। 3 मजबूरियूं जंहिंजे करे औरत निकाह टोड़ाए सघे थी। कहिड़ियूं मजबूरियूं आहिनि? पहिरीं मजबूरी, मर्द जेकॾहिं नामर्द आहे, मर्द जेकॾहिं मुड़स जेकॾहिं नामर्द आहे,
औरत जे हक़ अदायगी जी उन में काई ताक़त न आहे त इन सूरत में मुड़ुस खे खपे त औरत खे फ़ारिग़ करे ताकी उहा तुंहिंजे निकाह में रही कंहिं गुनाह में मुब्तला न थिए। तलाक न ॾींदो इहो मुड़ुस गुनाहगार रहंदो। जेकॾहिं कोर्ट खां मुतालबो करे थी त मुंहिंजो मुड़ुस जेको आहे बिल्कुलु इन कम मां फ़ारिग़ आहे त कोर्ट मेडिकल जे एतबार सां तहक़ीक़ कराए पोइ उनखे निकाह टोड़ण जो सर्टिफिकेट ॾींदी। पहिरीं मजबूरी आहे। ॿी मजबूरी, कंहिं औरत जो मुड़ुस गुम थी वियो आहे, लापता थी वियो आहे, मिलण जो कोई चांस न आहे त अहिड़ी सूरत में औरत कंहिं मुफ़्ती वटि वेंदी त मुंहिंजो मुड़ुस लापता आहे, हाणे मां केतिरा महीना या साल इंतज़ार कयां त पोइ मुफ़्ती उनखे सम्झाईंदो त 4 साल तूं उनजी ॻोल्हा कर, 4 साल मुड़ुस जी ॻोल्हा कर पुलिस जे ज़रिए सां कंहिं बि ज़रिए सां। जेकॾहिं 4 सालनि ताईं उनजो कोई अतो पतो नथो मिले त पोइ कोर्ट वञी करे पंहिंजो मामिलो दर्ज कराए पोइ कोर्ट तुंहिंजे निकाह टोड़ण जो फ़ैसिलो कंदी। 4 साल गुज़री आहे, मुड़ुस लापता आहे, नथो लभे, कहिड़े मुल्क में, कंहिं जेल में, काथे मुयल्ला ज़िंदा आहे, काई ख़बर न आहे त पोइ कोर्ट वटि ईंदी। 4 सालनि खां बाद कोर्ट बि कुझु न कुझु पंहिंजी तहक़ीक़ कंदी त वाक़ई गुम अथसि या बहानो थी करे या पाण लिकरायो अथसि त कोर्ट तहक़ीक़ करण खां बाद उनखे निकाह टोड़ण जो सर्टिफिकेट ॾींदी त हाणे उनजो कोई अतो पतो न आहे, हाणे तूं ॿिए मर्द सां निकाह करे सघे थी। 2 मजबूरियूं। 3 मजबूरी छा आहे, जेकॾहिं मुड़ुस ज़ालिम आहे, औरत जा बुनियादी हक़ अदा नथो करे, उनखे कपिड़ो लीड़ो नथो ॾे, खाइण लाइ राशन नथो ॾे, रहण लाइ घर नथो ॾे, न उनखे रखे थो न छॾे थो, लटकायूं खड़ो आहे, ज़ालिम बि आहे, ख़र्च बि अदा नथो करे, बुनियादी ख़र्च, ऐश वारो ख़र्च न, बुनियादी ख़र्च, ज़रूरत, घर जो रहण जो इंतज़ाम, राशन जो इंतज़ाम, कपिड़े जो इंतज़ाम, इहा बुनियादी हक़ अदा नथो करे त पोइ इहा औरत कंहिं मुफ़्ती वटि वेंदी। मुफ़्ती उनजी मुकम्मल तहक़ीक़ कंदो त वाक़िअतन इहो मसइलो आहे या इहा उनजे मथां इल्ज़ाम थी। अॼुकल्ह जेके कोर्ट में माण्हू वकीलनि वटि औरतूं वेंदियूं आहिनि न, मूंखे निकाह खुलो खपे, त अक्सर इहे इल्ज़ामात लॻंदा आहिनि त मुंहिंजो मुड़ुस ज़ालिम आहे, ख़र्च नथो ॾे, मुंहिंजी ज़रूरियात पूरी नथो करे। इहो अक्सर सिर्फ़ु इल्ज़ामात। वकील बि उनखे सम्झाईंदा आहिनि जेकॾहिं तोखे निकाह टोड़ाइणो आहे 10 उनखे इल्ज़ामात लिखी ॾींदा, हे मुड़ुस जे मथां इल्ज़ाम हण, मुंहिंजो मुड़ुस ज़ानी आहे, नाजाइज़ तालुक़ात थो रखे, ख़र्च नथो ॾे, 10 इल्ज़ामात उनखां लिखाए करे कोर्ट में जमा कराईंदा। कोर्ट 3 दफ़ा लेटर मोकिलींदो, जवाब न आयो, कोर्ट पाण सर्टिफिकेट लिखी ॾींदो। अक्सर इन 3 मसइले में औरतूं खुला वठंदियूं आहिनि, हालांकि इहो हराम आहे। इहो करणो कीअं आहे, औरत कंहिं मुफ़्ती वटि वञे, उहो उनजे घर जी, उनजे मुड़ुस जी मुकम्मल तहक़ीक़ करे त मुड़ुस वाक़िअतन अहिड़ो आहे या इहा इल्ज़ाम थी हणे। जेकॾहिं इल्ज़ाम थी हणे त कोर्ट जो जेको आर्डर इनखे जारी थींदो उहो तलाक वारो न हूंदो। हक़ीक़तन जेकॾहिं मुड़ुस ज़ालिम आहे, उनजो कोई ख़र्च अदा नथो करे, उनखे लिफ्ट नथो कराए, कोई ख़र्च बि नथो ॾे, त इन तहक़ीक़ खां बाद में कोर्ट जी तरफ़ इहो मसइलो वेंदो, पोइ कोर्ट उनखे निकाह टोड़ण जो सर्टिफिकेट ॾींदी।